नाज़रीन, पेट जी बाहि विझण लाइ पाण खे जोकर बणाए माण्हुनि खे खिलाईंदड़ पुरियतनि जो दर्द केरु बि ॿुधण वारो न आहे। उन हवाले सां पेश आहे हिकु अहिड़ी पुरियत जी दर्द किथा इरफान बुघियो जी रिपोर्ट में। के खेसि ॾिसी वॾा टहक ॾेई लंघियो वञनि, के मथसि ठठो लकंदा आहिनि। बसि को दरिया दिली संदसि मदद लाइ बीहंदो आहे। 100 गाड़ियाँ जाती हैं, एक गाड़िया वाला देता है। अभी आप खुद भी देख रहे हो कि मतलब मिसाल बात है, कोई किसी का मदद नहीं कर सकता। जॾहिं कोरोना न आई हुई त वसीम बलोच मुख़्तलिफ़ मेलनि मलाखड़नि में थींदड़ सर्कस में करतब ॾेखारे पेट गुज़र करे वठंदो हो। पर जीअं कोरोना आई, सरकार के माण्हुनि जी हयातियुनि जी ॻणती वराए वई, पर लखें पुरियतनि वांगुरु संदसि रोज़गार बाबति कंहिं बि न सोचियो। ये सीखा हुआ काम है हमारा। हम सर्कस में पहले काम करते थे, अभी सर्कस मतलब कोरोना के वजह से, लॉकडाउन की वजह से बंद हो गए हैं। अभी हम रोडों पे आ गए हैं। हाँ, वसीम आहे, ऑटोबान रोड आहे, ऐं के रहम खाईंदड़ ऐं अक्सर ठठोलियूं कंदड़ गाॾियुनि वारा आहिनि। 5,000 रुपये एक कमरे का जगह है। हम हिसाब से 2 भाई शादीशुदा, एक मैं शादीशुदा, एक मेरा भाई शादीशुदा। हमने 2 कमरे के किराए पे लिए हैं कि एक का किराया मैं भरता हूँ, दूसरे का वो भरता। हू हक़ीक़त में ॿिनि डिघियुनि काठियुनि ते चढ़ी पंहिंजी रोज़ीअ जे ओसीड़े में सॼो ॾींहुं चौक ते बीठो हूंदो आहे, ऐं ॿार खेसि डिघो इंसानु सम्झंदा आहिनि। ॿारनि खे छा आहे, हू त आहिनि ई ॿार, पर अक्सर वॾा बि साणसि ॿाराणियूं हरकतूं करे वेंदा आहिनि। छा कजे, इहो ई हिन दुनिया जो दस्तूर आहे। पाड़े वालों ने हमारा मतलब ये हमारा खाली प्लाट था, पाड़े वालों ने हमारा घर कचरों से भर दिया। हमारे से किराया भरना नहीं हो रहा, तो हम अपना घर कैसे बना सकते हैं? हम यही बोलेंगे वफाक और सिंध को कि इन गरीबों के लिए कुछ सोचे, अपने फंड में से कुछ निकाल के दे, किसी गरीब का भला हो जाए। सड़कों से बेहतर है कि खड़े होने से कोई रोजगार दे दे। सॼे दोस्तनि खे जेके बि ॾिसंदा उन्हनि खे मां गुज़ारिश थो कयां पंहिंजे तरफ़ां, मीर बाबू बंगवाणी जे तरफ़ां, त इन दोस्तनि खे, इन गरीबनि खे वीचारनि खे ॾियनि। इन्हनि जे ॾींदे माण्हू खुटंदो करे बि कोन। हमारे बारे में हुकूमत को सोचना चाहिए और हमारे बारे में मिसावत है, जो मिसाल बड़े लोग हैं उनको भी सोचना चाहिए, गरीब की मदद करें। वसीम बलोच अञा बि ख़बर नाहे छो उन सरकार मां उम्मीद लगाए वेठो आहे त हूअ हिन लाइ कुझु सोचे। उहा सरकार जंहिंखे रॻो पंहिंजे लाइ सोचण खां सवाइ ॿी का ॻणती न आहे। जो मिसाल है गरीब की मदद करता है, जो मिसाल है मोटरसाइकिल पे आता है वो मेरी मदद करता है, जो मतलब कार पे आता है वो मेरे को नहीं देते हैं। वाकई ग़रीब खे ई ग़रीब जो अहसासु थींदो आहे। जे ईअं न हुजे त सरंदीअ वारनि सरमाएदारनि ग़रीबनि लाइ ज़िंदगी ईअं तंग न कई हुजे हा। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।